टंडे मोहम्मद खान में पैरामेडिकल स्टाफ मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कंदे सिविल अस्पताल में ओपीडी जो बाइकआउट कयो। काज़ी शम्स बांभड़ की रिपोर्ट। नेशनल ग्रैंड अलाउंस जे सॾ ते टंडो मोहम्मद खान जे सिविल अस्पताल में पैरामेडिकल स्टाफ समेत लेडी हेल्थ वर्कर ऐं ॿियनि एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। उन मौके ते डॉक्टर रोहित, डॉक्टर आफ्ताब लिगारी ऐं लेडी हेल्थ वर्कर शबाना ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त असांजो जेको रिस्क अलाउंस गवर्नमेंट बंदि कयो आहे उनखे असीं नामंज़ूर कंदासीं। असांखे जेको गवर्नमेंट अलाउंस ॾिनो वञे रिस्क अलाउंस, छो जो असीं घर घर वञूं था, घर घर धिका खायूं था। असांजा जेके रिस्क अलाउंस सां गॾु ॿिया बि अलाउंस आहिनि बंदि कया विया आहिनि, उहे असांखे वापसि कया वञनि। छाजे करे असां महिनत कई आहे, असांजो एतिरी पघार ई कान्हे का जेतिरो असां कमु कयो आहे। ऐं त असांजो जेको रिस्क अलाउंस हो जेको हींअर असांखे बंदि करे छॾियो अथनि। असीं तमामु घणियूं लाज़मी किन छोकिरियुनि जी मजबूरी हूंदी, किन वीसियूं रखियूं आहिनि, किन प्लाट वरिता, कंहिंजे करे वीचारियूं ग़रीब हुयूं, उहो असांजो रिस्क अलाउंस जारी कयो वञे। असांजे हिते सभिनी भाउरनि भेणुनि सभिनी जे गॾु जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त जीअं असांजो करोना अलाउंस जेको आहे, जेको करोना अलाउंस चइजे पियो, उहो करोना अलाउंस न आहे बल्कि असांजे सिहत अलाउंस आहे, जेको असां ग़रीबनि जो ॿियनि सभिनी सूबनि में जारी आहे। सिर्फ़ु सिंध ते या नाइंसाफ़ी छो कई अथनि। चौथे ॾींहुं बि असांजो फुल ओपीडी बाइकआउट जेको आहे कंटिन्यू आहे। ऐं अदरा पेचो हेल्थ मिनिस्टर साहिबा, असांजे हेल्थ सेक्रेटरी साहिबा असां खां कंहिं क़िस्म जो तावन करण लाइ तयारु न आहिनि। ऐं ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हू असांजे डिपार्टमेंट जा जेके आहिनि वॾा थींदे बि जेको आहे असां नंढनि जी ॻाल्हि जेको आहे उहे कंहिं क़िस्म जी अहमियत असांखे नथा ॾियनि। हेल्थ मिनिस्टर खे अपील था कयूं त ख़ुदा रा हिननि ग़रीबनि ते रहम कयो। ही जेके ग़रीब पूरे ज़िले टंडे मोहम्मद खान मां पंहिंजा नंढड़ा बच्चा, पंहिंजा बुज़ुर्ग वठी इस्पतालनि में अचनि पिया इलाज करण जे लाइ, इहे तव्हांखे बि बददुआऊं ॾींदा, असांखे बि बददुआऊं ॾींदा। तव्हां महिरबानी करे 1 ग्रेड खां 22 ग्रेड ताईं जेको रिस्क अलाउंस आहे, सर्विस स्ट्रक्चर आहे, टाइम स्केल आहे, या जेके असांजा जाइज़ मुतालबा आहिनि इहे फ़ौरन हल कयो। हिननि जेको सो वज़ीर आला सिंध ऐं सिहत जे वज़ीर ऐं ॿियनि सां मुतालबो कयो आहे त ख़ुदारा असां जेके रिस्क अलाउंस आहिनि ऐं टाइम स्केल समेत जेके असांजा जाइज़ मसइला आहिनि उहा हल कया वञनि। कैमरामैन सागर सोलंगी सां गॾु काज़ी शम्स, आवाज़ TV न्यूज़, टंडो मोहम्मद खान।